दोस्तों ही जिया संचारी की हड़ताल रैली आहे प्रेस क्लब मल्ही ताईं हिनमें डेम जे ख़िलाफ़ रैली कई वई आहे जामिर भाषा डेम ऐं मल्ही प्रेस क्लब बि हलंदासीं हिन खां अलावा ही असांजो दोस्त आज़िज़ फज़ल साहब असां आया आहियूं सब्जी मंडी खां Father Kainde, Father Kainde, Father Kainde, Namanjur.